जी दोस्तों, अव्हांखे भलीकार चवंदा पंहिंजे चैनल सिंधी लाइव में, जीअं त असांजे चैनल जे थ्रू अव्हांखे मालूमात मिलंदी आहे पूरी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हुनि जे बारे में। अॼु असां अव्हांखे मालूमात ॾींदासीं सिंध सां लाॻापियल हिकु सुंदरी, हिकु सुहिणी, हिकु मनमोहिणी कियारा आॾवाणीअ जे बारे में। कियारा आॾवाणी इंडियन फिल्मुनि जी हिकु सुपरस्टार, नस्ल जे लिहाज़ खां हिकु सिंधी आहे। कियारा आॾवाणी 31 जुलाई सन 1992 में मुंबई शहर हिंदुस्तान में पैदा थी। कियारा आॾवाणी इंडियन फिल्मुनि जी हिकु सुहिणी मनमोहिणी जगदीप आॾवाणी जेको हिकु सिंधी आहे उन जे घर में जनमु वरितो। पेशे जे लिहाज़ खां जगदीप आॾवाणी हिकु वापारी यानी कि हिकु बिज़नेसमैन आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं असां जगदीप आॾवाणी साहब जे बायोग्राफी गूगल ते पढ़ंदासीं त जगदीप आॾवाणी साहब जे मज़हब में लिखियलु आहे सिंधी। इहा शइ पढ़ी ॾाढी ख़ुशी थी त सिंधी सिंध धरतीअ सां एॾो इश्क कनि था त हुननि जो मज़हब भॻवानु सिंध आहे। सिंध धरतीअ ते वहंदड़ सिंधू दरियाउ आहे। कियारा आॾवाणीअ जी वालदा जो नालो आहे जानवी जैफरी। शोबे जे लिहाज़ खां हिकु उस्ताद यानी कि टीचर आहे। हिकु मुस्लमान घराणे सां तालुक़ु रखे थी। कियारा आॾवाणी जंहिंजो असुलु नालो आहे आलिया आॾवाणी, पर सलमान खान जे मशवरे ते हिन जो नालो तब्दील कयो वियो। हिन पंहिंजो नालो आलिया आॾवाणी मां तब्दील करे कियारा आॾवाणी रखियो, प्रियंका चोपड़ा जी फिल्म अनजाना अनजानी मां मुतासिर थींदे। सलमान खान इहो मशवरो उन लाइ ॾिनो त बॉलीवुड इंडस्ट्रीअ में आलिया भट्ट पहिरीं खां ई हिकु सुपरस्टार मौजूदु आहे। कियारा आॾवाणीअ जी कुटुंब में हिकु नंढो भाउ ऐं हिकु भेण बि आहे। कियारा आॾवाणीअ जे फिल्म इंडस्ट्रीअ में अचण जी वजह हुई हिन जी फैमिली, जहिड़ो अदाकार अशोक कुमार ऐं सईद जाफ़री। कियारा आॾवाणी पंहिंजे फिल्मी कैरियर जी शुरूआति कई 2014 में, जॾहिं हिन जी पहिरीं फिल्म रिलीज़ थी फगली। उन खां पोइ 2016 में इंडियन क्रिकेटर MS धोनीअ जी ज़िंदगीअ ते ठहियल हिकु फिल्म MS धोनीअ में बि कमु कयो। उन खां पोइ महेश बाबू सां गॾु 2018 में हिकु तेलुगु साउथ इंडियन फिल्म भरत ऐनी नेनू में बि कमु कयो। कियारा आॾवाणी यानी कि आलिया आॾवाणी लॻभॻि 14 फिल्मुनि में कमु करे चुकी आहे। उन्हनि जा नाला हीअ आहिनि: फगली, MS धोनी, मशीन, भारत ऐनी नेनू, नेटफ्लिक्स जी हिकु फिल्म लस्ट स्टोरीज़, विनाया, विद्या रामा, कलंक, कबीर सिंह, गुड न्यूज़, गिल्टी, अंग्रेज़ी मीडियम, लक्ष्मी, इंदू की जवानी ऐं शेरशाह आहिनि। उन खां अलावा सन 2022 में ईंदड़ फिल्मुनि जा नाला आहिनि भूल भुलैया 2, गोविंदा मेरा नाम, जुग जुग जियो। जी दोस्तों, त हीअ हुई कियारा आॾवाणी जंहिंजो असुलु नालो आहे आलिया आॾवाणी, सिंध सां लाॻापियल हिकु सुहिणी सुंदरी मनमोहिणी। उमेदु आहे त अव्हांखे वीडियो पसंदि आयो हूंदो। अव्हां सां गुज़ारिश कंदासीं त असांजे वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। वॾी महिरबानी, लख थोरा, जय झूलेलाल।